बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व आलिहि तय्यबीन अत्ताहिरीन अल मासूमीन। अम्मा बाद फ़क़द क़ाल सुब्हानहु व तआला फ़ी किताबिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सुम्मा लतुसअलुन्ना यौमइज़िन अनिन नईम। मुअज़्ज़िज़ सामिईन व नाज़रीन इकराम, मोहब्बत अहले बैत जे उनवान सां सती नशस्त में इहो ई ज़िक्र कंदासीं त मोहब्बत अहले बैत जा मरातिब ऐं मक़ाम छा आहे क़ुरान जी नज़र में। सूरह तकासुर जी आयत नंबर 8 में जंहिं नेमत जो ज़िक्र थिए थो त अव्हां खां ॾींहुं क़यामत जे बारे में नेमत जे बारे में सवाल कयो वेंदो। त हिकु शख़्स इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जी ख़िदमत में आयो ऐं सवाल करणु लॻो, मौला त इन नेमत मां मुराद छा आहे? त इमाम फरमायो, इहा नेमत अली इब्न अबी तालिब जी विलायत आहे ऐं हुब्बे मोहम्मद ऐं आल मोहम्मद आहे, जंहिंजे बारे में इंसान खां सवाल कयो वेंदो। इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जो हिकु मुहिब आहे जंहिंजो नालो आहे सुधीर। इमाम जी ख़िदमत में हिकु मरतबा हाज़िर थियो। इमाम अलैहिस्सलाम उनखे विहारियो। विहारण खां बाद मौला पंहिंजे घर ॾांहुं विया ऐं उतां हिकु थांव में कोई ताम खणी आया ऐं उन शख़्स खे अची ॾिनऊं। मौला चयो त तूं इहो ताम तनावुल कर, उहो ताम खा, उहो खाधो खा ऐं मां तोसां बाद में मिलां थो। उहो शख़्स उन शइ खे खाइण लॻो। कुझु टाइम खां बाद इमाम अलैहिस्सलाम जॾहिं वापसि आया त इमाम अलैहिस्सलाम उन शख़्स खां सवाल कयो त जेको कुझु मां तोखे ॾेई वियो हुउसि तो उन खे खाधो? त उहो शख़्स चए थो, हा मौला, मां उन खे खाधो। मौला तो फरमाए त उन ताम जो ज़ाइक़ो कीअं हुयो? त उहो शख़्स ख़ुशी ख़ुशी में चए थो, मौला, मां कॾहिं सोचियो बि न हुयो त मां अहिड़ो ताम खाईंदुसि ऐं न वरी ज़िंदगी में कॾहिं खाधो आहे। इहो तव्हांजो थोरो आहे जो तव्हां मूंखे एतिरो लज़ीज़ ताम खारायो आहे ऐं जन्नत जी ख़ुशबू हुई उन ताम में। उन खां बाद में उन शख़्स जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया ऐं रोइणु लॻो। मौला उन खां सवाल कयो त छा तूं ख़ुशि न आहीं जो तूं जन्नत जो खाधो खाधो आहे, तूं रोईं थो? त हू शख़्स चए थो, न मौला, मूंखे क़ुरान जी हिकु आयत यादि अची वई आहे, उन जे करे रोयां थो। मौला फरमायो, कहिड़ी आयत? उहा ई आयत तिलावत कई। चए थो, सुम्मा लतुसअलुन्ना यौमइज़िन अनिन नईम। त अलाह ताला तो फरमाए, क़यामत जे ॾींहुं तव्हां खां नेमतनि जे बारे में सवाल कयो वेंदो। त जॾहिं नेमतनि जे बारे में सवाल कयो वेंदो त मां उनजो कीअं जवाबु ॾींदुमि? मौला फरमाए थो, घबरा न, इहो ताम, इहे दुनिया जूं शयूं तव्हांजे लाइ ख़लक़ थियूं आहिनि। असां ऐं तव्हां इन्हनि दुनिया जे शयुनि जे लाइ ख़लक़ थिया आहियूं। इहे खाइण जूं आहिनि, इस्तेमालु करण जूं आहिनि। इन्हनि खे इस्तेमालु कयो, इसराफ़ न कयो। मौला फरमाए थो, लेकिन हिन आए करीमा में जेको सवाल कयो वेंदो नेमत जे बारे में, उहा नेमत ही ताम न, बल्कि हुब्बुना व विलायतुना, असांजी मोहब्बत ऐं विलायत हूंदी। त सामिईन, मोहब्बत अहले बैत उहो अमल आहे जंहिंजे बारे में इंसान खां क़यामत जे ॾींहुं सवाल कयो वेंदो ऐं उहा अज़ीम नेमत आहे जंहिं नेमत जे बारे में इंसान खां सवाल कयो वेंदो। ख़ुदावंद मुताल खां दुआ आहे त असांखे मोहब्बत मोहम्मद ऐं आल मोहम्मद वधीक अता फरमाए ऐं उन्हनि जी पैरवी करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि व बरकातहू।